असां जेको अॼु प्रोग्राम बनायो आहे उहो इहो आहे त असां तव्हांखे कराची जे सामूंडी पट्टी वारे इलाइक़े हॉक्स वे जा मुख़्तलिफ़ मंज़र ॾेखारियूं। ऐं प्रोग्राम कुझु इहो हो त हॉक्स वे जे दिलचस्प ॻाल्हियुनि खे तवजो में आणिजे। सो असांजो सफ़र जेको आहे सभु जारी आहे ऐं हॉक्स वे ते पहुची चुका आहियूं। या हॉक्स वे जो ॿाहिरियों हिसो आहे। चाचा उते समुंड जे किनारे ते भला उठ हलाई पियो, कुछ माण्हू दिलचस्पी वठनि था कि न? हाँ जी, ये चलाते हैं, ये लोग चढ़ते हैं इस पे? हाँ चढ़ते हैं, तफरी करते हैं? और तस्वीर करता है। अच्छा, कितना लेते हैं आप किराया इसका? किराया 200 लेता है, अच्छा 150 लेता है। ठीक, क्या करे बाबा। सही है, गुजर है। शाम जो दिलकश नजारो तू ऐ मां, शाम जो दिलकश नजारो तू ऐ मां, समुंड जो छोलियूं किनारो तू ऐ मां। शाम जो दिलकश नजारो तू ऐ मां, समुंड जो छोलियूं किनारो तू ऐ मां, समुंड जो छोलियूं किनारो तू ऐ मां। तव्हांजो मेज़बान पंहिंजे ज़ेड चैनल सां गॾु हाज़िर आहे ज़ाहिद सां। सलाम क़बूल कयो। तव्हांखे सवेर इहो ॿुधायो पिए त अॼु असीं आया आहियूं कराची जे इलाइक़े हॉक्स वे। हॉक्स वे जो किनारा इलाही वॾो आहे। जंहिं किनारे ते असां वेठा आहियूं उते नंढा नंढियूं जॻहियूं जेके सिंधी में चऊं बीट्स चऊं, जहिड़ी तरीक़े सां ढंढनि या सामूंडी किनारनि ते जॻहियूं ठहियलु हूंदियूं आहिनि तफ़री वारनि माण्हुनि जे लाइ, सियाहनि जे घुमण जे लाइ। अहिड़े तरीक़े सां हिते बि जॻहियूं ठहियल आहिनि, बीट्स ठहियल आहिनि, समुंड जे किनारे ते ठहियल आहिनि। माण्हू इंजॉय कनि पिया, माण्हू आया आहिनि तफ़री लाइ। असां हिन तफ़री खे ॾिसी इहो सम्झूं था त सिंध जो समुंड शाहूकार आहे, कराची जो हीउ किनारो दिलचस्पी खां ख़ाली आहे। केॾी न ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। ख़ाली माण्हू रुॻो समुंड खे ॾियारींदो पियो, तकींदो पियो त हिते कई तव्हांखे मंदर नज़र ईंदा। ॿुधायो पिए त समुंड जो किनारो दिलचस्पी खां ख़ाली कोन्हे। सो केॾो न ख़ूबसूरत नज़ारनि खे जेकॾहिं माण्हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसे, तव्हांखे त कैमरा जे हथ सां ॾेखारियूं पिया ऐं कैमरा जी अख सां तव्हांखे ॾेखारण में इहा बि कोशिशि कंदासीं त सिंध जो समुंड जिते शाहूकार आहे, जिते हुनखे छोली जो शोर आहे, उते माण्हू बि हुनजी वेझो आहे। अचो त वधीक ॾिसूं था इहे मंज़र। हॉक्स वे जे सामूंडी किनारे ते चाचा गुल मोहम्मद जोखियो जेको हिते घोड़े सवारी कराए थो, उन सां मुलाक़ात थी आहे। घोड़ो बि साण सां गॾु आहे, माण्हुनि खे तफ़री ॾिए थो, माण्हुनि सां इंजॉय करण जी कोशिशि करे थो, ॿ गुरकूं विराए थो, खिल ॿोग करे थो। ऐं तव्हांखे अॼु जेके तफ़री वारी शयूं ॿुधायां पियो, उनमें हिननि नेक मर्दनि ऐं बुज़ुर्गनि जो बि हिकिड़ो किरदारु आहे। इहे माण्हू इहे पोरियत वॾी हिमत सां हिते तफ़री वारनि माॻनि ते मौजूदु आहिनि, पंहिंजे गुज़र सफ़र सां बि लाॻापियल आहिनि, पर इन्हनि जूं मुर्कूं ज़िंदा दिली जूं निशानियूं आहिनि। मूंसां जेका न गुफ़्तगू कई, जंहिं अंदाज़ सां कई, ॾाढी मूंखे सुहिणी लॻी। चाचे इहो ॿुधाइणु चाहियो त सभु कुझु पैसो कोन्हे, चए थो त तूं वेह त सही घोड़े ते।
ऐं विया थो घोड़े ते तव्हां ॾिसिजो अॼु घोड़े सवारी थोरो करे था ॾिसूं घोड़े सवारी तव्हां सां शेयर कंदासीं कीअं थी घोड़े सवारी नाज़रीन घोड़े सवारी लाइ मौक़ो मिलियो आहे घोड़े सवारी खे इंजॉय करियूं था तफ़री कंदासीं हाफ़्वे जे किनारे ते त हाफ़्वे जा किनारा माण्हुनि खे कहिड़ी कहिड़ी तफ़री ॾियनि था पाण बि ॾिसूं थोरो इंजॉय करे ॾिसूं था घोड़े सवारी तेरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थदड़ी थदड़ी ओ पहिरे प्यार जा मिठड़ी मिठड़ी हीर ॾखिण जी थदड़ी थदड़ी प्यार वारो पंध प्यारो तूं ऐं मां समझो घोड़े सवारी कंदे मूंखे शेख हयात जो शेर यादि अची वियो आहे हिन समुंड किनारे हवाले सां आहे संदसि शेर वाह जो आहे चवे थो त मुंहिंजो सा समुंड लहर लहर में तूं कॾहिं न भायो मूं परे तोखे पाण खां सामुंडी किनारे हॉक्सवे ते दुआ रेस्टोरेंट बि ॾिसण जहिड़ो आहे हिन जा खाधा जेतिरा लज़ीज़ आहिनि ओतिरी हिन जी चांहि बि मशहूरु आहे ही हिकु तरफ़ समुंड जो किनारो आहे ॿिए तरफ़ अचण वञण जा रस्ता आहिनि हिन अंदरि जॾहिं दाख़िल थियूं था त हिन जे छेड़े में समुंड जो पासो नज़र अचे थो ऐं उनखां बराबरि में हिन जा मेज़बानी वारा इंतज़ाम बि नज़र अचनि था समुंड जे किनारे ते ही रेस्टोरेंट वधीक लुत्फ़ अंदोज़ तॾहिं थिए थो जॾहिं माण्हू हितां साम्हूं समुंड जो नज़ारो करे थो ऐं हितां ॾाढा ख़ूबसूरत मंज़र नज़र अचनि था समझो छोलियूं किनारो तूं ऐं मां समझो छोलियूं किनारो तूं ऐं मां समझो छोलियूं किनारो तूं ऐं मां समझो छोलियूं किनारो तूं शाम जो दिलकश नज़ारो तूं ऐं मां समझो कराची जे समुंड किनारे हॉक्सवे जे हिन दुआ रेस्टोरेंट ते जेका दूध पती चांहि पीती आहे उनजो त मज़ो ई हिकु मुख़्तलिफ़ आहे जेतिरो हिन जो मज़ो सुठो आहे ओतिरा हिन जा मंज़र बि आसपास जा बहितर आहिनि तव्हांखे जेकॾहिं मौक़ो मिले त ही इलाइक़ो पंहिंजे नज़रनि सां पंहिंजे दिलि सां ॾिसी वठो त केतिरो ई ख़ूबसूरत ऐं दिलकश आहे चांहि पीअंदे मूंखे इहा चवणु ज़रूरु पइजी वञे थो त तव्हांखे हीअ वीडियो उमेदु आहे त पसंदि आई हूंदी असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे दिलचस्प मालूमात ॾियूं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हिन चैनल खे लाइक पिणु कंदा ऐं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद इसाक़ खे ॿी वीडियो ताईं इजाज़त ॾींदा सदाईं क़ैद